शहजादकोट में जहां खाने पीने की चीज़ें महंगी दामों पर फ़रोख्त हो रही हैं तो वहां मुख्तलिफ अमराज की दवाएं भी महंगे दामों शहरी लेने पर मजबूर हैं। सब खां पहिरियों त वश टीवी जा शुक्रगुज़ार आहियूं जंहिं शहजादकोट समेत पूरे सिंध जे करंट इशू खे हाईलाइट कयो आहे। असां वटि माण्हू जेको 140 रुपया किलो अटो नथो वठी सघे, असां वटि जेका डिस्प्रिन 6 रुपया पतो मिलंदो अॼु उहा 25 रुपया थी मिले, जेका पेनाडाल जो पतो असांखे 10 रुपये में मिलंदो अॼु उहो 50 रुपये में थो मिले। त ग़रीब मिसकिन माण्हू हेॾी वॾे महांगाई जे दौर में जिते हेॾियूं वॾियूं अजीबो ग़रीब बीमारियूं आहिनि ऐं ग़रीब मिसकिन माण्हू अॻे ई पीड़ियल आहे ऐं दवाऊं एॾियूं महांगियूं हुजण जे करे ग़रीब मिसकिन माण्हू हिकिड़ी ख़सीस टेबलेट नथो वठी सघे, माण्हू पेनाडाल नथो ख़रीद करे सघे, डिस्प्रिन नथो ख़रीद करे सघे। इहे सभु शयूं हुकुम जेको आहे सो ज़िम्मेदारियूं सिंध हुकूमत जूं आहिनि। असां उन्हनि खां मुतालबो कंदासीं त ग़रीबनि जे लाइ सब्सिडी अहिड़ी ॾियो दवाउनि जी त जीअं ग़रीब मिसकिननि जो भलो थी सघे। जेका पेनाडाल टिकी 5 वारी 10 रुपया करे वई आहे, जेका ब्रूफोन वठंदा हुआसीं 45 रुपए उहा 90 रुपया 100 रुपया करे वई आहे। ॿियूं जेका दवाइयुनि जो तमामु सिलसिलो ज़ारी थी वियो आहे, बीमारियूं घर करे वियूं, काॾे माण्हू वञे काॾे वञे। तो में इहा वॾी असांजी पहिरियां त हुकूमत जी कमज़ोरी रही आहे त मेडिसिन जे हवाले सां को बि अहिड़ो ऑप्शन न खयो वियो आहे ताकी कंहिं डॉक्टर खां पुछियो वञे त भाई जेका तूं दवा लिखे पियो त उहा सवाइ तुंहिंजे स्टोर खां ॿिए स्टोर ते छो न पई मिले। हल जेकर मिले बि अथी त उहा असांखे भला महांगी छो थी मिले। अवल ई असां जेके अटे खाइण लाइ पैसा कोन्हनि के ऐं मथां ही बीमारियूं ऐं ॿियूं जेके बि मसइला आहिनि असां वटि उन्हनि जे लाइ बि पैसा असां वटि कोन्हनि। त असां हुकूमत खां इहा पुरज़ोर अपील कंदासीं त बराए महिरबानी करे ग़रीब आवाम जो जेको जीअण जो अवली जंजाल तव्हां करे चुका आहियो पर बीमारी बढ़नि खां त आजो कयो असांखे। शहरियों का वशनू से महंगे दामों फरोख्त होने वाले मेडिसिन के हवाले से बात करते हुए मजीद कहना था कि इस महंगाई से जहां अमीर तबका मुतासिर हुआ है तो वहां गरीब अफराद हद से ज़्यादा मुतासिर हो रहे हैं। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शहजादकोट।